याना थियन ए ॾिसो ये हाल लगा पे आहिनि। असां घर में धीअरियूं थोड़ी पालियूं आहिनि, असां रानी लक्ष्मी बाइयूं पालियूं आहिनि। उथो महारानी यार मम्मी सुम्हण ॾियो न। हाँ सुम्हो सुम्हो, शादी खां पोइ न ससु खे बि इहो ई चइजे मम्मी सुम्हण ॾियो न थोरो। अहिड़ी चपाट हणंदे न ससु राति जा तारा ॾींहं ॾिसण अची वेंदे। यार लॉकडाउन बि तव्हांजे करे त थिया आहिनि जीअं तव्हां ज़िंदगीअ जो मज़ो चङी तरह वठी सघो। माण्हू घर में कुत्ता था पाले न नौकरानी पाली आहे। धीअरूं वेठियूं आराम कनि, मावड़ूं वेठियूं घिसजनि। नालायक उत पुटो इंतजार तो करे ई। केर तुझो मोबाइल लगाएस चार्जिंग ते। ॿियो छा करणी आहे उथण सां? पहिरियों माउ पीउ जी सेवा कयो, पोइ घोटनि जी सेवा कयो, हाणे औलादनि जी सेवा कयो। कोई सुख मिलियो ई न आहे ज़िंदगीअ में। उत पुट मैगी ठाही थी मैं तुंहिंजे लाइ चीज़ाड़ी। होटल वांगुरु ठाही थी मैं दिल्ली पई मैगी विसरी वञी आहे। खाईंदी मन ॻाईंदी चवंदी सची। अची वियो पनौती। ओए हिकु दफ़े में सम्झ में न ईंदी थी ॻाल्हि। दफ़ा थी त मां ॿुधायां थी फोन कनी में अरुण जे पप्पा खे फोन कनी में चवां थी मां असांजी धीअ पेर बि रखंदी न त सोने चप्पल ते महीने में 10 करोड़ कमाईंदो छोकिरो उहो ई खणंदासीं। फ़क़ीर बेवड़ा न खपनि असांखे वञ था। हो बेवड़ो सुबुह हेठि बीठो थी मां चवां थी हुन मना करे हिते न ईंदो करे। वरी ॾिसण आयो न टंगू बनी मासी पासे वारनि खे चई लाइट या करंट ॾियाणी मासी। ओ कांग्रेस पार्टी बंदि करिए चरिया प भाड़े जी गाॾी खणी अञा वियो न आहे बेवड़ो अड़ोई छा। हाणे तूं मूंखे ईअं ॾिसंदी तोखे लॻंदो मां चवंदमि कुझु नहीं बस यूं ही। हीअं न थियण वारो आहे। 12 थी विया आहिनि भाई माई बि न आई आहे अॼु। बर्श कर नाश्तो खा खण बोड़ो जल्दी करे। असांजी धीअ पेर बि रखंदी न त सोने चप्पल ते महीने में 10 करोड़ कमाईंदो छोकिरो उहो ई भाड़े जी गाॾी खणी अञा वियो न आहे बेवड़ो। करेंगे दारू पार्टी। ओए मथां हिकु पागल टपो थो ॾेव। अरे बेवड़ो थी यार हर हफ़्ते मथे वई दारू पीअंदो आहे हेठि अचणो न भाई न घुराओ ससु दारू पी वेंदो। हेॾे मुंहिंजी ससु मूंखे गाड़ियूं ॾींदी मां अचां थो। हिन में छा असांजी ससु असांखे रोज़ थियूं गाड़ियूं ॾियनि असां छा ॿियनि जूं दारू पीअंदा आहियूं या? अचनि हल काई ॻाल्हि न कहिड़ो बि रायल स्टैक बि शिवाल रीगल बि जल्दी चओ कहिड़ो बि अचां सही लेकिन यार मूंखे माण्हू कोन्हे। सुठी ॻाल्हि आहे मरी वेंदो असांजे हफ़्ते जो लंच डिनर निकिरी वेंदो। हलिया अच्छा नसो जज की पार्टी मेरी तरफ से ढुंक टुकुंग ठीक है मैं अच्छा हूं तो। अरे सुरको भाई मथा न पे ऐसे अरे अच्छी तो रेडी वखा तो सत्यानाश सडो गटायो पानी मुंह में देसी बाबा केडो किनो आयो बाबा जी ची अरे ओ बेवड़ो मरियो ना है खाली बेहोश थियो बेवड़ो पानी भर जियो तस पेट में। नालायक बाड़न सफा हे कांच तू ही मेरी नहीं आने बुधाए थी मां।